PS 43 जे ते नंढी चूड़ जे सिलसिले में हींअर असीं कंडियारी पोलिंग स्टेशन ते मौजूदु आहियूं। कंडियारीअ में 4 पोलिंग स्टेशनूं आहिनि। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल, प्राइमरी स्कूल ऐं गर्ल्स मिडल स्कूल में, जॾहिं त हाई स्कूल मंझि गॾियल आहिनि। टोटल वोटनि जो काथो 5141 आहे, जंहिंमें लेडीज़ 2321 ऐं मर्द 2820। 16 बोथ आहिनि ऐं पोलिंग स्टेशन ते अवाम जो हुजूम जेको आहे सो वॾी तइदाद में हिते वोट ॾियण लाइ मौजूदु आहे। हींअर असीं लेडीज़ बोथ ते बीठा आहियूं, जॾहिं त मजमूई तौरु मुख़्तलिफ़ जेके विज़िट कया आहिनि 16 यूनियन काउंसिलूं ऐं 4 टाउन जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते, उते एतिरी रश जेका आहे सो न ॾिठी वई आहे। हिते दंगल आहे मुश्ताक PTI जो जूणे जो ऐं ॼाम शबीर अली ख़ान पीपल्स पार्टीअ जे उमेदवार जे विच में।